जंहिं मिटीअ में हलणो आहे तंहिं मिटीअ खे अॼु ई सार कालो केते कहिड़ो ताव अॼु को नओं सिंजो बार पंहिंजी धरती पंहिंजो प्यार सिंध अॼोकी हिन तकरीब में यूनाइटेड पार्टी जी जेकी 14वीं सालगिरह हुनमें यूनाइटेड पार्टी तालकी क़यादत सिटी जा दोस्त मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जा दोस्त असां गॾोगॾु असांजे ॿिया जा दोस्त नौजवान इतलाह जा दोस्त पर सभिनी दोस्तनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था ऐं सभ खां पहिरीं असांजी पार्टी जेकी 14वीं सालगिरह आहे उहा अवां सभिनी खे हुनजी मुबारकबाद पेश कयूं। पार्टी सिंध में खोड़ पार्टियूं जेकॾहिं अंदाज़ो लॻाइजे त सिंध में मां सम्झंदो त 50 खां वधीक पार्टियूं थियूं पर तंज़ीम पार्टी उहा लिखी ॾींदी आहे हक़ीक़ी तौर ते जेका मैदान अमल में सरगर्म हुजे जेके बर्निंग इशूज़ हुजनि हार्ट इशूज़ हुजनि समाज जा मुआशरे जा उन ते न सिर्फ़ु पाण पर पंहिंजे हम ख़याल जमायतुनि खे खणी पाण सां गॾु स्ट्रगल करे उन्हनि खे हलाए इन पस मंज़र में जेकॾहिं यूनाइटेड पार्टी खे जेकॾहिं तोड़ींदासीं यूनाइटेड पार्टी खे पार्टी न पर हिकिड़ो तसलुसल आहे असांजी यूनाइटेड पार्टी खे 14 साल थिया जेको नओं वजूद थियो ही माना सम्झो त कंहिं मज़हब जो कॉन्सेप्ट आहे त हिकिड़ो इंसान जो जनम थींदो आहे उन खां बाद में कुल जनम थींदो आहे उन ॿियो जनम थींदो आहे हे मां सम्झां यूनाइटेड पार्टी ॿियो जनम आहे हिन खां पहिरीं यूनाइटेड पार्टी ठही हुई जेकी साईं GM साईं ठाही ऐं उहा सिंध जी पहिरीं सियासी जमायत हुई असां यूनाइटेड पार्टी तसलुसल साईं GM साहिब जेको मैनिफेस्टो रखियो जेकी ॻाल्हि कई असांजो मैनिफेस्टो असांजो जेको तसलुसल ऐं तसवुर आहे जदोजहद जो उहो साॻियो ई आहे। यूनाइटेड पार्टी जो बुनियाद जामशोरे में पियो 2006 9 डिसंबर जो ॾियारो असां सेलिब्रेट पिया कयूं जेका 14 साल मुकमल थिया उन खां बाद में SUP छा कयो असां सालगिरह त मल्हायूं पिया पर SUP छा कयो यूनाइटेड पार्टी छा कयो उनजी क़यादत छा कयो उनजे कारकुननि छा कयो असुल में ॻाल्हाइणो बि शइ ते आहे हीउ हिकिड़ो मौक़ो हीउ हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते असां गॾु थियूं पर असांजे ॻाल्हाइण जो माहौल ऐं मर्कज़ इहो हुअणु खपे त हीअ असां सेलिब्रेशन कयूं पिया असां जेके कठा थियूं छो थियूं जीअं पार्टी जे करे थियाऊं जंहिं पार्टी में असां कमु कयूं पिया उहा ग्रास रूट ते केतिरो कमु थी करे उन हिन मंदे छा कयो आहे सो उन पस मंज़र में आऊं इहो लाज़िम सम्झंदो आहियां तव्हां दोस्तनि सां इन पस मंज़र में मुखातिब थिया त यूनाइटेड पार्टी जॾहिं खां वजूद में आई आहे जॾहिं खां अमल में आई आहे त क़ौम परस्त जेके तंज़ीमूं ऐं ख़ासि तौर ते क़ौमी तहरीक जंहिंते हिकिड़ो राताओ लॻी चुको हो जंहिंजी हिकमा वारी जंग हुई असां हुन जंग खे अञा वधीक सख़्तु कयो आहे असां त काफ़ी तनक़ीदियूं थींदियूं रहियूं काफ़ी दोस्त असांजी नियतुनि ते असांजे अमलनि ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा राया फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे हर कंहिंखे पंहिंजी इज़हार जी आज़ादी हक़ आहे असां उनजी आज़ादी इज़हार जी आज़ादी हक़ नथा करे सघूं पर जेतिरे क़दुरु असां सम्झोसीं असां यूनाइटेड पार्टी में शामिल थियासीं इन करे शामिल थियासीं त पहिरीं जॾहिं असां GS जी सियासत पे कईसीं असांजी जंग पंजाब सां त हुई हिन मुल्क ते क़ाबिज़ हिन मुल्क जे असांजे मुल्क जो तसलुसल जेको आहे जेको यूनाइटेड पार्टी सम्झे जेको यूनाइटेड पार्टी आइन ऐं मंशूर में लिखियलु आहे असांजा हीउ वतन सिंध वतन आहे जेको 1940 वारी क़रारदाद में बि डिक्लेयर थियो जंहिं मुआहदे तहत असां हिन पाकिस्तान जी फेडरेशन में असां शामिल थियासीं सो असां हिकु जंहिं तसलुसल जंहिं जंग जंहिं जदोजहद जी शुरूआति कईसीं उहा 2 माह जी थींदी पहिरीं ईअं हूंदो जेके क़ौम परस्त जमायतूं जेके आज़ादी पसंदि जमायतूं उहे आज़ादी जी ॻाल्हि कंदियूं उनजो कमु फ़क़ति इहो हूंदो बाबा साईं जी सालगिरह थी वियो उहे दोस्त असां पाण ख़ुदि GS जी पैदावार पर साईं GM साहिब पाण किथे लिखियो आहे त वक़्त ऐं हालातुनि खे ॾिसी हिकमत तब्दील करणी पवंदी साईं जलाल महमूद शाह 2005-6 इहा पार्टी ठही पर इन अरसे खां पहिरीं ज़रूरु सोचियो हूंदो त हिन शइ जी खोट आहे हिन माज़ ते विढ़ण जी ज़रूरत आहे
इन जे करे साईं जलाल महमूद शाह यूनाइटेड पार्टी ठही उन जा ॿ महाज कहिड़ा आहिनि ॿ महाज उहे आहिनि हिकिड़ो उहो जेके असांजा GS जा दोस्त या जेके असांजी क़ौमी तहरीक जमायतूं ॿिए कॉम्प्रेस जमायतूं जेके आज़ादी पसंदि न आहिनि सही कॉम्प्रेस तंज़ीमूं उहे कनि थियूं हुआ जेके बि शहर जा या सिंध जा हार्ट इशू जेके सिंध जे मथां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केॾी महिल कार्यक्रम जे हिसाब सां असेंबली मां ठहराव पास करे वड़ियो थो वञे केॾी महिल असांजे ॿेटनि ते कब्ज़ा आहिनि केॾी महिल छा आहे केॾी महिल छा आहे उन ते हिकिड़ी स्ट्रगल हली इहो हिकिड़ो महाल आहे जंहिं ते यूनाइटेड पार्टी पहिरें ॾींहं खां वठी हली उनजो वॾे में वॾो मिसाल कादरपुर गैस फील्ड आहे कादरपुर गैस फील्ड जंहिं ते जबरी तौर ते हितां जे जेको आहे उहो ताक़तवर माण्हू ताक़तवर धुर कब्ज़ो करण जी कोशिशि कई उनखे वफ़ा करे हवाई करण जी कोशिशि कई त उते मज़ाहिब यूनाइटेड पार्टी कई ऐं उहा ई यूनाइटेड पार्टी पहिरीं कामयाबी हुई जो असां कादरपुर गैस फील्ड बचाए रहियासीं उन खां बाद ॿी महाली जंग कहिड़ी आहे ॿी महाली जंग इहा आहे त असां यूनाइटेड पार्टी ठाहीसीं त उनजो बुनियादी मक़सदु बुनियादी सबबु इहो हो त जेसीं ताईं असांजी क़ौमी क़यादत आम माण्हूअ सां न जुड़ंदी आम माण्हूअ सां हुनजो तालुक़ु न थींदो तेसीं असां पंहिंजा मतिलब पंहिंजा मक़सद पंहिंजूं जेके बि असांजो जदोजहद करण जो जेको मक़सदु आहे उहो हासिलु न थींदो तंहिंजे करे यूनाइटेड पार्टी फ़ैसिलो कयो त रोड जी सियासत सां गॾोगॾु असांखे आवाम में वञिणो पवंदो इलेक्शन जी सियासत कंदा असां मुसलसल इलेक्शन जी सियासत कंदा पिया आहियूं शिकस्तूं खाधियूं अथऊं असां सोभारात थिया असां जलाल महमूद डिप्टी स्पीकर बि थियो आहे उन टाइम ते जेको आहे उहो असेंबली खे ताला आया साईं जलाल महमूद चयो वाद माण्हू जे असेंबली खे ताला लॻल उहे ताला तोड़ाया जेको वरी जेको जबरी तौर ते असेंबली हुननि बंदि कई साईं जलाल महमूद चयो वाद माण्हू जेको कराची रोडनि ते साईं जलाल महमूद शाह किरदार जो न फ़क़ति हिकिड़ो किरदार न पर हिकु तसल्सुल जो नालो जेको साईं GM सैयद उन खां पोइ ते शाह हैदर सनाई खां हिकिड़ो तसल्सुल आहे जेको सन में इहो ॾीओ ॿरे पियो जंहिंमें जंहिंजे दिलनि में जंहिंजे जज़्बनि में जंहिंजे सोचुनि में जेके सुम्हनि था तॾहिं बि उन्हनि खे सिंध सपननि में सीननि में सिंध समायल आहे सो ॿियो महाल असांजो इहो जंहिं ते असां हींअर बि ऑन द प्रैक्टिस आहियूं मुख़्तलिफ़ इलेक्शन जनरल इलेक्शन हुजे BT इलेक्शन हुजे असां हुते विढ़ूं था BT इलेक्शन में असां काफ़ी ॾाइका कटियासीं उन में असां डिलीवर कयोसीं त सन हलो त BT इलेक्शन थियण खां पहिरीं सन जो 643 हींअर पिया हुते सोच 643 आहे हा असां उन क़ुवतुनि जे मुक़ाबले में आहियूं उन्हनि पार्टियुनि जे मुक़ाबले में आहियूं जिन खे 60 साल थिया आहिनि जिन खे 50 साल थी विया असांजी उमिरि त 14 साल आहे हिकिड़ो 14 सालनि जो ॿार जो तव्हां मिसाल वठी ॾिसो उन में हिमत जी ताक़त केतिरी हूंदी ऐं हिकिड़ो मुकमल तौर ते तवानाई में ऐं ऑन प्रैक्टिस जेको माण्हू हूंदो जंहिंजी ग्रास रूट प्रैक्टिस थियल हूंदी असांजो जोड़ो उन्हनि सां आहे पर वरी बि उन जे मुक़ाबले में जेकॾहिं भेटींदासीं त असांखे सिंधी क़ौम असांखे पंहिंजे तक जा माण्हू सिंध जा माण्हू साईं जलाल महमूद शाह जे करे असां दोस्त जेके वर्कर आहियूं असांजी सचाई ईमानदारी ऐं वधि खां वधि जेकी ईमानदारी असांजी क़यादत जी आहे उन ईमानदारीअ खे सिंध में असांखे लखे वोट पवनि था हींअर जॾहिं तव्हां इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते ॾींदो त यूनाइटेड पार्टी 3 नंबर ते तव्हांखे मिलंदी जीअं सिंध में वधि वोट कया असांजी इहा मुस्तक़िल मिज़ाजी आहे जो असां वरी न को कंहिं कॾहिं कंहिं इताद जो माज़ी में असां इताद में हिसो रहिया हुन वारे सां इताद कया मुख़्तलिफ़ इताद सियासत में इताद थींदा पर यूनाइटेड पार्टी पंहिंजी सुञाणप पंहिंजी शनाख़्त ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कयो आहे हा असां जीअं माज़ी में जेकॾहिं नवाज़ लीग सां जेकॾहिं इलेक्शन इताद चवंदो या PTI सां इताद चवंदो पर असां कॾहिं बि पंहिंजे निशान ते कंप्रोमाइज़ न कयो हुई कॾहिं असां पंहिंजे झंडे ते पंहिंजी सुञाणप कॾहिं पंहिंजी शनाख़्त ते कंप्रोमाइज़ न कयो हुईसीं हा किथे दोस्त खे हथनि में हथ खणाईंदासीं जिथे असांजा कैंडिडेट बीठा उहे बि थोरी पंहिंजे जेको आहे सो GDA जे नाले या ॿिए कंहिंजे नाले सां जेको आहे ॿिए खे हिकिड़े गॾियल निशान ते असां इलेक्शन न विड़ी असां इलेक्शन विड़ी आहे त पंहिंजी सुञाणप ते विड़ी आहे छाजे करे असांखे सुञाणप ठाहिणी आहे असांखे माण्हुनि खे पाण ॾिसणो आहे ऐं माण्हुनि जो एतमाद बहाल करिणो आहे माण्हुनि में जॾहिं असां एतमाद ऐं वैसा बहाल करे वियासीं तॾहिं इहा ई असांजी हक़ीक़ी कामयाबी आहे उन खां अलावा इहा
आलम आशिकार ॻाल्हि आहे नज़रियाती दोस्त साईं मोहम्मद खान सीनियर दोस्त आहे वेठो आहे मोहम्मद नवाज़ साईं दोस्त वेठो आहे त इलेक्शनूं विढ़ण इहो हिकिड़ो असांजो महाज़ आहे असांजे हक़नि जी हासिलात जेके असांजी क़ौमी मसीलनि जी फुरलुट आहे उनजे लाइ आवाज़ बुलंद करण जे लाइ असांखे हिकिड़े फ्लोर ते ॻाल्हाइणो पवंदो उनजे लाइ हिकिड़ी प्रैक्टिस आहे पर इहा असांजी मंज़िल हरगिज़ न आहे ईअं न आहे त मां बसि एसी बि सियासत करे पई त रुगो इन लाइ करे पई की हुनखे असेंबली ते पहुचणो आहे असांखे ज़रूरु असां इलेक्शन सियासत घुरूं था असां चाहींदासीं असां जेके उमेदवार आहिनि न रुगो साईं साईं जंहिं शइ करे पर जिन तकनि में असांजा दोस्तनि खे असेंबली में हुननि सिंध जी ॻाल्हि कनि पर इहा असां कॾहिं कॾहिं पंहिंजी मंज़िल न सम्झो आहे असां पंहिंजी मंज़िल सम्झो आहे त सिंध जी क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी पंहिंजे वसीलनि जी मालिकी हक़ हुकुमरानी खे सम्झो आहे ऐं असांजी जेकी जदोजहद आहे उहो फ़क़ति इलेक्शन जे लाइ न आहे असांजी जदोजहद असांजो जेको मैनिफेस्टो आयो आहे त जेसि ताईं सिंध ख़ुशहाल नथी थिए जेसि ताईं सिंध पंहिंजे पेरनि ते नथी बीहे जेसि ताईं पाण बंदि नथी थिए जेसि ताईं सिंध जा जेके बि इदारा आहिनि उन्हनि में जेको आहे सो हर तरीक़े सां उहे आज़ादु जेसि ताईं नथा थियनि तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी 14 सालनि जो जेको मुख़्तसिर पीरियड आहे इन में असांजूं न सिर्फ़ु असां रोडनि ते पग वहाया पर असांजे दोस्तनि पंहिंजे रतनि जी क़ुर्बानियूं ॾिनियूं शहीद अनवर ज़गारी शाकिर शासत में अचो त इरफान नागराज शहीद ममताज़ गोरड़ शहीद अख्तर उन्हनि दोस्तनि जेको आहे सो पंहिंजे सीननि ते गोलियूं खाधियूं किन दोस्तनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मारियो वियो उछलायो वियो मेन सबबु कहिड़ो आहे बुनियादी मक़सदु कहिड़ो आहे इहो आहे कारकुननि खे हिरासत करणु छिड़ छिड़ करणु भाई सिंध जी ॻाल्हि छो था कनि हे अॼु हेतिरा असरअंदाज़ थिया आहिनि कराची में जेकॾहिं सिंध मार्च जे नाले ते लखे माण्हू गॾु कंदा त सुभाणे 5 सालनि खां पोइ त हे त करोड़े माण्हू गॾु करे विझंदा फ़ौफ़सदार उहे पहुतूं पर उहे जेके बि प्रेशर डेवलप कनि था असांजी बि पुरमन जदोजहद अदम तशद्दुद ऐं हिसाब जेको नज़रियो मुंहिंजे अज़ीम रहबर जनाब GM साहिब ॾिनो उनजी पैरवी कंदे यूनाइटेड पार्टी पंहिंजे हिकिड़े मैनिफेस्टो सां क्लियर मैनिफेस्टो सां पोइ असां इलेक्शन माहौल तां पंहिंजी जेको आहे जदोजहद जारी रखंदासीं ऐं असां ज़रूरु सिंध जेकी ज़मीन ते वालात थिए थी या सिंध ॿेटनि ते कब्ज़ा थियनि था या वरी सिंध खे विढ़ाइण जी ॻाल्हि थिए थी तॾहिं बि असां जेको आहे पंहिंजो अमल उन में अमल ऐं किरदारु अदा कंदासीं सो इहे थोरो तफ़सील दोस्तनि सां इहा गुफ़्तगू करणी हुई आख़िर में बि सभिनी दोस्तनि खे मां यूनाइटेड पार्टी जी सालगिरह मुबारक ॾींदुसि अयूब खोसे जी हिननि सिटियुनि सां खां इजाज़त वठुसि त असां मिटीअ जी ओट में जॾहिं बि दफ़न थी वञूं त चइजो कंहिं गुलाब खे त राह में फुटी पवे ऐं चइजो हर हिजाब खे असां मिटीअ खे चाहियो असां मिटीअ खे पूॼियो असां मिटीअ खे चाहियो असां मिटीअ